अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में पहली कार माया अमान जी, होस्ट अनम मला। नो शुरू प्रो सिटी रिपोर्टर गुल हसन विस्तुड़। एडिशनल डिप्टी कमिश्नर वन शाहिदा परवीन अटे जी क़ीमतुनि जे मुक़ररी जे हवाले सां अॼु फ्लोर मिल्स जे मालिकनि जे इजलास जी सदरत कंदे चयो त उनखे यकीनी बणाइण जे लाइ सिंध हुकूमत कोशिशूं करे रही आहे आम माण्हुनि खे सस्ते अघ ते अटो फ़राहम कयो वञे, छाकाणि त हिन वक़्तु सूबे में कणक जो बम्पर फ़सुलु थियो आहे ऐं उन जो फ़ाइदो ग़रीब अवाम ताईं पहुचणु घुरिजे। हिन रेवेन्यू ऑफिसरनि खे हिदायत कई त सरकारी अघ ते फ़ौरी तौर ते अमल कयो वञे ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हिन फ्लोर मिल जे मालिकनि खे चयो त हू पंहिंजे मिलनि जे ॿाहिरि अटे जी मुक़ररु कयल क़ीमतुनि जा बैनर लॻाए वञनि त जीअं अवाम खे अटे जी क़ीमत जी ख़बर पइजी सघे। उन मौक़े ते फ्लोर मिलनि ऐं अटे जो होलसेल जो सरकारी अघु 85 रुपया ऐं रेस की 90 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो वियो। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर इजाज़ अली हाले पोटो फूड डिपार्टमेंट, ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस कंट्रोल, मार्केट कमेटी ऐं रेवेन्यू ऑफिसर पिणु मौजूदु हुया।